कायदे आवाम यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग साइंस एंड टेक्नोलॉजी नवाबशाह ऐं वुमेन डेवलपमेंट खाते पारां न्याणियुनि जी नंढपिण जी शादी जी रोकथाम जे हवाले सां आगाही सेमिनार करायो वियो। सेमिनार खे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर सलीम रज़ा समूह ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त न्याणियुनि जूं नंढपिण में शादियूं कराइण जो को बि मज़हब इजाज़त नथो ॾिए। इन लाइ मुआशिरे जे हर तबिके खे घुर्जे त हू पंहिंजी न्याणियुनि जूं शादियूं 18 सालनि जी उमिरि खां पोइ कराइनि त जीअं उहे पंहिंजी औलाद जी तरबियत ऐं सार संभाल सही तरीक़े सां करे सघनि। एसएसपी शहीद बेनज़ीराबाद तनवीर हुसैन तुनियो ख़िताब कंदे चयो त मुआशिरे में माउ ऐं धीअ जी वॾी अहमियत आहे जिन खे इज़त ॾियणु असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे। हुन चयो त सोसाइटीअ में नंढपिण में न्याणियुनि जी शादी बदिले में शादियुनि ऐं औरतुनि ते थींदड़ रोज़मर्रा जे तशदुद वारनि वाक़िअनि खे निबेरण लाइ पुलिस खाते पारां वक़्त ब वक़्तु मौसर उपाउ वरिता विया आहिनि। जॾहिं त औरतूं पंहिंजो हक़ वठण लाइ पुलिस खाते में अची पंहिंजो हक़ वठनि थियूं, जेका हिकु सुठी ॻाल्हि आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk